सॼे सिंध जियां दौड़ शहर में भी सिंध टीवी नेटवर्क जे ऐलानियल सकाफ़ती ॾियारो मज़लूम नियाणियुनि सां साथ जे वचन जे सिरे हेठि मल्हायो वियो। दौड़ शहर जे मुख्य रैली दरगाह ॻाढ़ो पीर खां कढी वई। रैली में जीए सिंध क़ौमी महाज़ STP SUP समेत सिविल सोसाइटी सोशल वर्करनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में शरीक रहिया। रैली में शरीक माण्हुनि पंहिंजा वीचार सिंध टीवी न्यूज़ सां हिन रीति वंडिया आहिनि। सॼी सिंध अॼु जेको आहे सो ख़ुशियुनि में आहे, रोडनि रस्तनि में आहे ऐं जेको सो सिंध जे अॼु हर सिंध जे कुंड कुर्छ में माण्हू टोपियूं अजरक पाए पंहिंजो जेको आहे सो ईद जो ॾियारो मल्हाइनि पिया। डिसेंबर जेको मल्हायूं था सॼे सिंध में, असीं ॾाढो ख़ुशि आहियूं हिन ॾींहं ते। सिंध छा पर पूरी दुनिया में अॼु असांजी सकाफ़त असांजो ही तहज़ीबी विरसो मल्हायो पियो वञे। पूरी दुनिया जे अंदरि अॼु सिंधी माण्हू पंहिंजो कल्चर डे मल्हाए रहिया आहिनि। न्याणियुनि खे तइलीम पिरायो, सिंध खे इनक़िलाब जी राह ॾेखारियो, उन ते सिंध टीवीअ जी समूरी सथ खे सलाम पेश कयो। पूरी सिंध में जेको सो हिकु ख़ुशी पई हले, पर ही ख़ुशी रुगो दौड़ में न, ही हज़ारा साल पुराणी असांजी तहज़ीब आहे, उन खे असां मल्हाए रहिया आहियूं। असीं सभिनी सॼी सिंध वासियुनि खे किरोड़े लख लख वाधायूं जो के ख़ुशी जे ॾींहं जूं। कैमरामैन इमरान अली सां गॾु मंज़ूर अली बिरोही सिंध टीवी न्यूज़ दौड़।